अस्सलाम वालेकुम या आली मदद। अॼु असां तव्हांजे अॻियां पेश थिया आहियूं ॿुधण वारनि ॾिसण वारनि जे अॻियां हिकिड़ो ख़्यालु आयो आहे दिलि में त हिकिड़ा मौलवी आहिनि ऐं के ॿिया माण्हू बि जेके अहल बैत जा इनकारी आहिनि। असां अहल बैत जा सुगड़ फ़क़ीर सनागर आहियूं। अहल बैत जे शान में बेअदबी था करनि, हैफ़ आहे उन्हनि ते लानत आहे जेके महबूबनि जो खाइनि ऐं मालिकनि खे न मञनि। ये काइनात सॼी पंजतन पाक 12 इमाम 14 मासूमनि जे सदके हले थी, उनखे न मञनि ऐं ख़ुशूसन ख़ासि हुननि जेकी बेअदबी कई आहे आसिफ़ जलाली लानत आहे इन ते, इन जेकी बेअदबी कई आहे अम्मा साइण ख़ातून काइनात जी मालिकियानी उन जे शान में बेअदबी, इन लानतीर खे भउ न थियो जंहिंजे करे काइनात आहे उन जे शान में तूं बेअदबी थो करे। तोखे इल्मु कमु ॾींदो, ॼट जा पुट तोखे इल्मु कमु ई न ॾींदो। इल्मु त तोखां वधीक शैतान वटि आहे, छो लांताणो पइजी वियुसि। अदब हया कमु ॾींदो सभु कंहिंखे, जेको बि जहान में काइनात में आहे जेकॾहिं अदब थो करे अलाह ऐं अलाह जे रसूल जो ऐं उनजे बचनि जो, उहो अदब कमु ॾींदो, इल्मु एॾो कमु न ॾींदो। अलाह वारनि दरवेशनि छो चयो त इल्मु जेको आहे घणो न पढ़ो, पढ़ियो पिया पढ़ीनि कढ़नि कीन कलूब में ओॾा ॾोह चढ़ीनि वर्क वारनि जेतिरा भिटाई साहिबु चयो आहे। असां पंहिंजे तरफ़ां नथा चऊं, लानत आहे इन मुल्ला ते ऐं ॿियनि न मञींदड़नि ते लानत आहे जेके पंजतन पाक खे नथा मञनि पिया, खाई मालिकनि जो मालिकनि खे नथा मञनि। इहा लानतीर खंज़ीर आहिनि, यज़ीदी आहिनि, यज़ीदनि ते लानत आहे। महिरबानी।